अॼुकल्ह ख़बरुनि में रहंदड़ फराह ख़ान तरफ़ां ट्वीट कयो वियो आहे। संदसि चवणु आहे त मूं ऐं मुंहिंजे ख़ानदान खे कननि ॿुधी ॻाल्हियुनि ते बदनाम न कयो वञे। ख़ातून अवल जी वेझी दोस्त फराह ख़ान ट्वीट बयान में चयो आहे त मुंहिंजो सियासत सां को वास्तो नाहे, सरकारी कम में कॾहिं बि मदाख़लत नाहे कई। फराह ख़ान पंहिंजे ट्वीट बयान में चयो त मुंहिंजी किरदार कुशी कई पई वञे, मूं ते गंद उछलाईंदड़ खे बि पंहिंजूं माउ धीअरूं आहिनि। मुंहिंजे कारोबार बाबति मुंहिंजो मुड़ुसु अॻु ई वज़ाहत करे चुको आहे। फराह ख़ान वधीक चयो त मूंसां जिन खे ॻंढियो वियो आहे उहे बि तरदीद करे चुका आहिनि। मौजूदा सियासी सूरत हाल में ख़बरुनि में रहंदड़ फराह ख़ान तरफ़ां ट्वीट बयान में इहो चयो वियो आहे त मूं ऐं मुंहिंजे ख़ानदान खे कननि ॿुधी ॻाल्हियुनि ते बदनाम न कयो वञे। ख़ातून अवल जी वेझी दोस्त फराह ख़ान ट्वीट बयान में चयो आहे त मुंहिंजो सियासत सां को वास्तो नाहे, सरकारी कम में कॾहिं बि मदाख़लत नाहे कई। मुंहिंजी किरदार कुशी कई पई वञे, मूं ते गंद उछलाईंदड़ खे बि पंहिंजूं माउ धीअरूं आहिनि। मुंहिंजे कारोबार बाबति मुंहिंजो मुड़ुसु अॻु ई वज़ाहत करे चुको आहे। फराह ख़ान वधीक चयो त मूंसां जिन खे ॻंढियो वियो आहे उहे बि तरदीद करे चुका आहिनि।